तमन्ना हुई तो जेकरे आशिक रसूल आहे तो महबूब जे खातिर वो कुर्बानी ॾियण वारो भी हूंदो। तो मूंखे इनखे दिक्कत बिरादरी के चयो तो सरदार साहब के चो तो हिन इदारे जे लाइ पाण 2 एकड़ ॾिनो 11 एकड़ संदन जमीन हुई। तव्हां ॿुधी चुको तो तपेदारन मापी 11 एकड़ वरी 2 एकड़ कढी मापे मदरसे जे हवाले कयूं वरी मापियूं तो पूरा 11 एकड़। साईं पाण तशरीफ फरमा आहिनि उहे साईं जा जेकी खिदमत गुज़ार आहिनि उहे मौजूद आहिनि। ही का लिखियल छपियल ॻाल्हि नाहे। अल्लाह जे रस्ते में जेको कुर्बानी ॾिए थो इन्नल्लाह ला युदीउ अजरल मुहसिनीन नेकी करण वारे जो ज़रो बि रब ज़ायो न कंदो आहे। मूं वरी अर्ज़ कयो त 2 एकड़ नाकाफ़ी आहिनि अञा 1 एकड़ वधीक खपे। साईं फरमायो तो 1 एकड़ था चवन पर जेकॾहिं सब जमीन चवंदा त हाज़िर 2 एकड़ मापियूं। साईं पाण पंहिंजे ज़बानी मूंखे ॿुधायो तो साईं इन ॾियण खां पोइ जेको मूंखे बरकतूं नसीब थियूं आहिनि मां बयान नथो करे सघां। ऐं हिन ई ज़मीन जे पासे में साईं जन ॿी ज़मीन अल्लाह ताला अता फरमाई आहे। अॼु मूंखे पंहिंजे मनसूबे खां आगाह कयो त मुंहिंजो इरादो इहो आहे त हिन जाइ ते इंशा अल्लाह ताला हिकिड़ो मदरसो पर मेयारी मदरसो जंहिंमें सुठा आलिम बाक़ायदे सां तदरीस थिए ऐं हिन मदरसे में जा अहिड़ा आलिम निकिरनि जेके मुकर्रिर खतीब ऐं मुदर्रिस मुबल्लिग ॿोलियुनि ते महारत रखण वारा अहिड़ो को मेयारी मदरसो क़ाइम थिए। ऐं उन खां अलावा न्याणियुनि जे लाइ छोकिरियुनि जे लाइ छाजे करे त मदरसा फैकेट्रियूं आहिनि। छा आहिनि कंहिं फैकेट्री मां खंड जूं बोरियूं ठहंदियूं आहिनि किथों कपिड़े जा थान निकिरंदा आहिनि पर मदरसा उहे फैकेट्रियूं आहिनि जिथों क़ुरान जा हाफ़िज़ ऐं दीन जा आलिम निकिरंदा। हिकिड़ी असांजे कराची जी माया नाज़ फैकेट्री हिकु अहले सुन्नत जो अज़ीम इदारो मुंहिंजे मोहतरम बिरादर हजरत अल्लामा मौलाना मुफ्ती मोहम्मद जान नईमी मददिल्लाहुल आली अल्लाह के सेहत सलामत अता फरमाए अज पाण तशरीफ फरमा थियणा हुया सदन तबीयत नासाज़ आहे। मां सभिनी खे गुज़ारिश कयां थो साईं जे हक़ में दुआ अल्लाह ताला के सेहत सलामत अता फरमाए। ऐं सदन बिरादर मोहतरम आया आहिनि उन्हनि जा कदम मुंहिंजूं अखियूं या उन्हनि जी इनायत जो तशरीफ फरमा थिया तो उन इदारे जो इहो असर आहे जामिया नईमिया जो। तव्हां बलोचिस्तान जे दूर दराज इलाइक़नि में वञो मस्जिदुनि में इमाम तव्हांखे नईमी आलिम मिलंदा। हेॾो ठट्टो हलिया वञो सुजावल ताईं हलिया वञो समुंड जे किनारे ताईं हलिया वञो हे नईमी फैज़ आहे। ही हिकु इदारो अगर अहले सुन्नत जो इदारो दीन जो कम करे थो त हज़ारे ॻोठनि खे रंग लाए सघे थो। बद मजहब अज जेकी फैलजी रहा आहिनि बद मजहब अज जेकी ॾींहों ॾींहुं वधी रहा आहिनि उन्हनि जी प्लानिंग उन्हनि जी मनसूबा बंदी इहा आहे। तव्हां हर रोड ते ॾिसंदो त तव्हांखे वहाबियुनि जा मदरसा नज़र ईंदा आहे कि न। हिकिड़े नंढड़े ॻोठ में वियुसि अगे भी वेंदड़ हुयुसि हिन भेरे जो वियुसि वॾी मस्जिद ठही पई आहे लाउड लॻो पियो आहे लाउड ते आवाज़ पियो अचे हय्या अला खैरुल अमल समझी वेंदो 3 जरेबन में बांग अरे भाई ही मस्जिद हिते हुई कोन ही किथों मस्जिद आई जैसे ईरान में पढ़ी आयो आ ईरान वारन उनके पैसा दई मस्जिद ठहराई आ ऐं उनके मदरसो ठहराए ॾिनो आ। उन जी पघार हर महीने ते 20,000 रुपया ईरान में तेहरान में जाईंदी है। बद मजहब हुकूमतूं बद मजहब माण्हू उन्हनि जा मुखैर माण्हू पंहिंजे इदारनि जी कीअं ख़िदमत कनि था कीअं मदद कनि था ऐं उहे इदारा उन्हनि जा ॾींहों ॾींहुं तरक़ी वठंदा था वञनि। हाणे हिन सुपर हाईवे रोड ते तव्हां ॾिसो कराची खां वठी हैदराबाद ताईं त सुन्नियुनि जा मदरसा घणा आहिनि वहाबियुनि जा घणा आहिनि।
ये तव्हां हालत तव्हां हर इलाके में ॾिसो जेके वॾा शहर आहिनि हर शहर जे मुंड ते तव्हांखे कंहिं न कंहिं वहाबी जो मदरसो नज़र ईंदो असल में या मनसूबा बंदी हले पई थी रोडन के कवर करण जी अल्लाह साईं जल्ल शान उन जे इरादन के मिट्टीअ में मिलाईंदो अल्लाह ताला अहले सुन्नत जो बोल बाला फरमाईंदो रब करीम अहले सुन्नत जे इदारन के तरक्की अता फरमाईंदो तो इन तरह से बद मजहब जेके फैलजी रहा है मदारस के जरिए दिल चवे थी तो हिते भी एड़ो हिकड़ो अहले सुन्नत जो मेयारी इदारो हुजे जे इदारे मजा आलिम भी निकरन कुरान जा हाफिज भी निकरन मुदरस भी निकरन मुकर्रर भी निकरन मुबल्लिग भी निकरन न सिर्फ मुल्की हिसाब से पर बैरून मुल्क भी हितों जा मुबल्लिग वनी दीन जी खिदमत कन छा या गाल तव्हांखे वणे